ते इश्क के शाबाश जै मोहब्बत मिलिया। मुंहिंजा क़ाबिल एहतराम साईं हाजी शफ़ी मोहम्मद सटियो साहब, साईं जावेद चांडियो ऐं उन सां गॾोगॾु मटियारी ज़िले जो सदर साईं गुल मोहम्मद हमूपोटो, साईं एहसान जरवार, साईं इनायत शाह, अल्ताफ़ रुस्तमानी, गुलाम अली ख़ासकेली, साईं उमर ऐं जेकी साईं ख़ासि ब ख़ासि साईं बहादुर टालपुर ऐं साईं मीर सनारी सर, जिन जी महिरबानीअ सां मूंखे ज़िले जे अहदे ते फ़ाइज़ कयो। ऐं इन्हनि जो तहे दिलि सां थोराईंदो आहियां, ख़ासि तौर ते साईं बहादुर टालपुर जो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, ॻाल्हि हीअ आहे त कंहिं शाइर चयो आहे, छो किथे रुकजूं रफ़ीको इर्तिका रुकजे नथी, ज़िंदगी जी आरज़ू में जुस्तजू थकिजे नथी, साथियो संदरा ॿधो विढ़ंदा हलो पाण छो बीह रहूं दुनिया जॾहिं बीहे नथी। मुंहिंजा दोस्तो, ॻाल्हि हीअ आहे त जेको पेटे लफ़्ज़ जो सफ़र हो, दोस्तनि हिते घणो कुझु चयो आहे, पर आउं सिर्फ़ु इहो चवंदुसि त जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश पिरियां। असां में जेका सलाहियतूं हुयूं, असां पंहिंजूं सलाहियतूं दोस्तनि जे लाइ सर्फ कयूं। कई कोताहियूं थियूं हूंदियूं, कई कमियूं थियूं हूंदियूं, उन्हनि कमियुनि जे लाइ, उन्हनि कोताहियुनि जे लाइ आउं माज़रत वठंदो। जेकी दोस्त असां सां गॾु रहिया, असां काफ़ी कोशिशूं कयूं, अञा हींअर जेकी हिन टाइम ते बदीन ज़िले जे लाइ बरंदड़ ॿ इशू आहिनि, जेकी तमामु घणा ऐं डायरेक्टर लेवल जा इशू आहिनि, जिन में हिकिड़ो SCR तहत बदिली ऐं ॿियो जेकी हींअर इंक्रीमेंटूं कटियूं आहिनि, दोस्तनि जा पगार कटिया आहिनि। आऊं हिन पिंडाल मां इहा रेज़ोल्यूशन पास कराइणु चाहियां थो त जेकी बि दोस्त जेकी हीअ जेका STR आई आहे, उन में जिन उस्तादनि खे ॾिसो, हिकिड़नि खे मिसाल उन जो को फ़ाइदो थियो आहे या असां उन सां उन्हनि जा आरा न आहियूं, पर जिन माण्हुनि खे ॼाणी वाणी दुश्मनीअ तहत बदिली कयो वियो आहे, आउं इहो थो चवां त सभु दोस्त हथ मथे खणी चवनि त इहा असांखे जाती थी आहे, उहा नामंज़ूर आहे। नामंज़ूर ॿियो आऊं हिन पिंडाल खां इहो मुताला जिन माण्हुनि ड्यूटियूं कयूं आहिनि ऐं ड्यूटियुनि जे बावजूद बि उन जूं पगारूं कटियूं वयूं आहिनि ऐं उन्हनि जो हक़ खां उन्हनि खे ॿ इंक्रीमेंटूं कटियूं आहिनि, आऊं हिन पिंडाल खां इहो मुतालबो थो कयां त सभु माण्हू इहो चवनि त इहे जेकी ज़्यादतियूं जिन उस्तादनि सां कटौती जे लेवल ते थियूं आहिनि, इहे सभु नामंज़ूर। हाणे आऊं हिकु भूमि खे मुतफ़िक़ थियणु घुरिजे ऐं ज़िले लेवल ते हिकिड़ी कमेटी चूंडे, उहा जेका हिन मामले में पंहिंजा फ़ैसिला करे, भले हर ज़िले मां हर यूनिट मां ॿ टे उहिदेदार मुक़ररु करे ऐं हिन जे लाइ गॾु जदोजहद कई वञे त असांजी दिलि ख़ुशि थींदी। रही ॻाल्हि हीअ त मुंहिंजा दोस्तो, साईं ॻाल्हि कई उमिरि जी, त आउं जंहिं उमिरि तां आयुसि ॿिए ॾींहुं आउं एहतजाज में DC ऑफिस ते मौजूदु हुउसि त कंहिं दोस्त चयो, निमाज़ रोज़ो इपुड़ चङो कमु अञा ॿियो फहम जंहिंसां पसी पिनी खे। आऊं पंहिंजी ईमानदारीअ सां चवां थो त मूं पंहिंजे अक़ल, मूं पंहिंजी ईमानदारी ऐं पंहिंजी सचाईअ सां हिन फ़र्ज़ खे अंजाम ॾिनो हूंदो। मूंखां मुंहिंजे कसम जे पुटु पुछियो, चाचा तूं हिन एहतजाज में वेंदे कराची 6 तारीख़ ते? त मूं चयो, हा पुटु आउं ईंदुसि। कि तूं त हाणे रिटायर थी वियो, तूं चला वेंदे? त मूं चयो, तूं उस्ताद थियो ई हाणे जो तोखे मुंहिंजो लाचार, मूंखे तुंहिंजो लाचार कोन्हे। मुंहिंजे ख़ानदान, मुंहिंजी फैमिली जा केतिरा उस्ताद थिया आहिनि, आऊं जेसीं ताईं हयाती आहे तेसीं ताईं तव्हां सां गॾु हूंदुसि ऐं उस्तादनि जे काज़ सां कॾहिं बि आऊं पंहिंजो माना पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में उस्ताद काज़ लाइ जेतिरो मूंखां पहुतो कंदुसि ऐं ज़ाती ज़िंदगी खे तरजीह कोन ॾींदुसि। बेटा, कबीर फ़कीर जो बैत आहे त हू कंहिं वण हेठां गुज़री रहियो हो त वण खे बाहि लॻी ऐं वण सड़ी रहियो त हुन उते पखी जो आखेरो हो ऐं पखी खां पुछे पियो त आग लगी जब परकश को तो जलन लगे सब बात, तू क्यों जले पंछी जब पंख है तेरे साथ।
तो उन्हें चो फूल खाए इस परकश के चुन चुन खाए अरपात, अब धर्म हमारा हम भी चले इसके साथ। मुझा दोस्तों जेका असा के इज्जत, जेका असा के शफकत, जेका असा के दौलत, जेका असा जी प्रॉपर्टी आ, वह सब कुछ असा बार पढ़ाया, हिनमा खादो, 36 साल सर्विस कई, बच्चन के खारायो, बच्चन के पढ़ायो, हाने जेका बकाया जिंदगी है अञा बि असांखे पेंशन मिलंदी जेतिरो असांजो राइट हूंदो। जेकॾहिं असां खाऊं जंहिं शइ सां असां खाऊं था उन जी उहा जेकॾहिं कुर्बानी घुरे थी ऐं नथा ॾियूं त असां आउं सम्झां थो त मुनाफ़िक या एहसान फरामोश थींदासीं। त दोस्तो असां हिकिड़े दफ़ा इलेक्शन वर्क में वियासीं त हिकु फीमेल टीचर सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त बाबा तूं वोट ॾे असांखे। चई तव्हां कहिड़े ग्रुप सां आहियो? असां चयोसीं बहादुर टालपुर जे ग्रुप सां आहियूं। चई त मुंहिंजो पीउ मरी वियो आहे, मूंखे वसियत करे वियो आहे असांजी पूरी फैमिली खे, ऐं उन उस्ताद जो नालो हो शफ़ी समूह जेको तलार सां तालुक़ु या पीरुली शादी जे वेझो हुयो। उन चयो त मुंहिंजो पीउ मूंखे चई वियो आहे असां भेणूं भाउ टीचर आहियूं ऐं असां जेसीं ताईं मुंहिंजे पीउ चयो ऐं मरी थो वञा जेसीं ताईं वोट आहे तेसि ताईं हक़ सच जे पासे ऐं बहादुर ग्रुप वारे पासे ॾिजो। ऐं सलाम पेश कयां थो अहिड़े उस्तादनि खे, यकीन तव्हां कयो त मूं पंहिंजे घर जा मुंहिंजे वाइफ जा मुंहिंजे औलाद खे चई छॾियो आहे त जेसीं ताईं असांजे ग्रुप खे हयाती आहे असांजे ग्रुप खे सपोर्ट कंदा आहियां। इंशाअल्लाह ताला मूंखे यकीन आहे त असांजो ग्रुप हक़ सच लाइ सुठा दोस्त चूंडे ईंदो ऐं उस्ताद जी ख़िदमत में असां कोशा कोशा रहंदासीं। असां पंहिंजी ईमानदारीअ सां जेतिरो कमु कयो आहे पंहिंजी ईमानदारीअ सां, पंहिंजी फ़राक दिली सां, पंहिंजे अकुलार सचाई सां कयो। इंसान आहे, ख़ता जो घर आहे, हज़रत आदम खां बि ख़ताऊं थियूं हूंदियूं ऐं हिन खां नो डाउट इनकारी न आहियां। के कम सोचिया हूंदा, कोन थिया हूंदा, के करे ॾेखारिया हूंदा, पर हिते जेको दोस्तनि मुखालफ़त जे उन्हनि जी ॻाल्हि कई, यार उन्हनि खे असां दावत था ॾियूं, पेटे लफ़्ज़ ज़िलाबदीन दावत थो ॾे त जेकॾहिं तव्हांखे उस्तादनि जो दर्द आहे त अचो गॾिजी वियो, पाण गॾिजी कमु कयूं था। धार जॻड़ी इहो छा मक़सदु आहे? पेटे लफ़्ज़ चूंडियल असांजी हुई न, असांखे जेकॾहिं उचान सां न ॿियूं त असां ॾोही आहियूं। जेकॾहिं हू असांखे धार कनि माना उहो जेको घर जो वॾो हुजनि खे चवनि तूं निकिरी वञ बाक़ी असां ॿियनि सां विहण लाइ तयारु आहियूं, त इहा शइ मुनासिबु कोन्हे। बाक़ी उस्ताद जे लाइ जेकॾहिं कंहिं बि शैतान सां गॾु जेकॾहिं मूंखे चवंदा, शैतान सां गॾु जेकॾहिं चवंदा त उस्ताद काज़िल ऐं शैतान सां गॾु बि विहण लाइ तयारु आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो ॻाल्हि इहा आहे त आउं चवां थो त तव्हां मुतहद थियो, मुतहद में ई कामयाबी आहे। पंहिंजो पाण खे मुतहद कयो, पंहिंजूं सिफ़ूं सिधियूं कयो, नौजवान उस्तादनि वटि वञो, उन्हनि खे हक़ ऐं सच जी तरग़ीब ॾियो। रही ॻाल्हि इहा त असां जेको न करे सघिया आहियूं उहो करे ॾेखारियो। मुमकिन आहे असांखां कई कोताहियूं थियूं हूंदियूं, असीं चऊं था त असां जेको न करे सघिया आहियूं असांजी दिलि बि तॾहिं थधी थींदी जॾहिं असां जेको कमु न करे सघिया आहियूं उहो जेकॾहिं थी वियो त इन खां मथे असांजे लाइ ज़िंदगी में का बि ख़ुशी कोन हूंदी। तव्हां सभिनी जूं महिरबानियूं, छो त टाइम घणो थी वियो आहे ऐं घणो ॻाल्हाइण जे लाइ घणो कुझु हुयो, पर सभिनी जी महिरबानी। थैंक यू सो मच।